मोरो खां ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी इल्तिहास सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरसां ॻोठ मोहम्मद रमज़ान मशहूरी जे रहवासी उस्ताद एजाज़ अहमद मशहूरी जो ज़रिए ज़मीन ते मुबैना कब्ज़े ऐं मारकुट ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजे वालिद ऐं चाचे जे हिसे में 9 एकड़ 25 वेसा ज़रिए ज़मीन जो हिसो आयो हो। जे मामू जे चाचे पंहिंजे हिसे जी ज़मीन गुलाम मुल्ला भट्टी खे विकिरो करे ॾिनी। जे मामू जी 25 वेसा ज़मीन माव में खुटी हुई, जंहिं ते मूं संदसि खां पूरी ज़मीन ॾियण जो मुतालबो कयो, पर हिननि मूंखे पूरी ज़मीन न ॾिनी। जंहिं बाद मूं पंहिंजे रिकॉर्ड ते असिस्टेंट कमिश्नर मोरो खे दरख़्वास्त ॾिनी, जंहिं मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। हिन वधीक थियो त डिप्टी कमिश्नर मोरो ऐं पोइ अदालत सगोरी मूंखे मुंहिंजी ज़रिए ज़मीन ॾियारी, जंहिंमें मुंहिंजो जंतर जो फ़सल पोखियल आहे, जंहिंजो कुझु ॾींहं अॻु बनो डाहियो वियो। उते पहुचण शर्त मूं ऐं मुंहिंजे पुट मथां हमिलो करण बाद असांखे ज़ख़्मी कयो वियो। असांखे मक़ामी माण्हुनि तालका अस्पताल मोरो पहुचायो, मगर बाद में केस पिणु असां मथां दाख़िल कयो वियो आहे। असां वटि तमामु दस्तावेज़ मौजूदु आहिनि। असां ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियूं। असां सां नाजाइज़ी कई पई वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। GBS किरड़ खोसो में मां पढ़ाईंदो आहियां। जीअं त असांजी ज़मीन असांजे वालिद खे 9 एकड़ 34 गुंठा ज़मीन हुई ऐं असांजे चाचे खे बि 9 एकड़ 34 गुंठा ज़मीन हुई। जीअं त छा नालो चाचो असांजी ज़मीन विकिरो करे वियो ऐं छा असांजी ज़मीन बची। ज़मीन जॾहिं छा नालो मूं चयो, मां हुनखे त गुलाम मुल्ला भट्टी खे चयो, मूं चयो मुंहिंजी ज़मीन छा नालो 25 गुंठा खुटल आहे, तो कीअं वरिती आहे? चए न मूं वटि रजिस्ट्री आहे, मूं ख़रीद कई आहे, इन जे करे छा नालो उन्हनि फ्रॉड करे छा नालो फर्दी कढाई ऐं मुंहिंजे छा नालो 25 गुंठनि जो कब्ज़ो करे छॾियो। पोइ मूं AC साहब ॾे वियुसि। AC साहब खे चयो, मुंहिंजो साहिबु मूंसां ई ज़ुल्म आहे ऐं मुंहिंजो चाचो मुंहिंजी ज़मीन कीअं खपाए सघे थो। उन चयो ठीकु आहे सर, उन केस हला 3-4 महीना केस हले, उते बि कॾहिं बि का शइ न खणी आया त छा नालो असां वटि आहे रजिस्ट्री आहे, कुझु न खणी आया। वरी उन मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। पोइ मां DC वटि वियुसि, उते DC बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। पोइ मां सिविल कोर्ट मोर में वियुसि, उते बि केस हलियो, उते बि मां खटे आयुसि। पोइ वरी उन अपील कई, अपील में वरी बि एडिशनल 2 में अपील कयो, मां उते बि खटे आयुसि। उहा खटे आयुसि, उनखे पोइ वरी 25 गुंठा मूंखे माफ़ करे न पिया ॾियनि। पोइ छा नालो मां वरी कोर्ट में पोज़ीशन दाख़िल कराई। पोज़ीशन दाख़िल थियण खां पोइ ज़ुल्फ़कार मलिक खे मां मुक़ररु कयूं, उहो अची असांखे माफ़ करे ॾेई वियो। मूं उते उन जंतर कराई, जंतर थी विया सर। उते जंतर करायो जीअं हिकिड़ो ॾींहुं माना तक़रीबन महीनो ॿ ॻाल्हि गुलाम मुल्ला भट्टी ऐं बशाम आया ऐं छा अची 2 वजे रातों वरी अची मां मुंहिंजो